अस्सलामुअलैकुम। हींअर मां लाइव आहियां फेसबुक ते ऐं तव्हां सभिनी खे अॼु सकाफ़ती ॾिहाड़े जूं वाधायूं क़बूल हुजनि ऐं असांजी सिंध धरती सदाईं आबाद हुजे, ख़ुशहाल हुजे। तव्हां सभिनी जे लाइ खोड़ साथियूं दुआऊं, असांजी सिंध धरती जे लाइ खोड़ साथियूं दुआऊं। अॼु एके जो ॾींहुं आहे, एकता जो ॾींहुं आहे ऐं अॼु जेके बि सिंध वासी आहिनि, जेके बि सिंध में रहनि था, उन्हनि सभिनी खे लखे लखे वाधायूं क़बूल हुजनि। ऐं असां सभिनी जी तरफ़ां मुंहिंजी फैमिली जी तरफ़ां सभिनी जी तरफ़ां तव्हांखे लखे मुबारकूं हुजनि। गुड मॉर्निंग न अदा ख़ान हादी बख्श अदा, गुड मॉर्निंग न गुड इवनिंग शामती भैया। वालेकुम अस्सलाम इरम बलोच, अस्सलाम वालेकुम आपी। वालेकुम अस्सलाम बाबा, ख़ुशि आहियो, तबियत सही आहे तव्हांजी? अॼु मां फर्स्ट टाइम पंहिंजे यूट्यूब चैनल तां लाइव आई आहियां, यूट्यूब चैनल सॉरी पंहिंजे फेसबुक अकाउंट तां। ऐं इन खां पहिरियां मां कॾहिं लाइव न आई आहियां, अॼु फर्स्ट टाइम लाइव आई आहियां। सिर्फ़ु अॼु असांजो एकता जो ॾिहाड़ो आहे ऐं अॼु ख़ुशीअ जो ॾींहुं आहे, तंहिं करे उन खां पहिरियां कॾहिं मां लाइव कोन आई आहियां पंहिंजे यूट्यूब चैनल तां। यूट्यूब चैनल सॉरी पंहिंजो यूट्यूब ॾींहुं राति यूट्यूब करे मुंहिंजे ज़हन में त यूट्यूब ई रहिजी वियो आहे। फेसबुक अकाउंट वेरी गुड नादिया अदा अल्ताफ़ भाई, मां नादिया न आहियां, मां सादिया आहियां। सभु असां हिकु जहिड़ा नज़र ईंदा आहियूं न, असां सभु भेनर हिकु जहिड़ियूं लॻंदियूं आहियूं, इन करे सभिनी खां ग़लती थी वेंदी आहे त नादिया है सादिया है। अल्हम्दुलिल्लाह अली एहसन, बिल्कुलु ठीकु ठाक, आई एम फाइन। नादिया आपी कीअं आहियो? अली अहमद अम्मा अगैन, बिल्कुलु ठीकु ठाक। नादिया बि ख़ुशि लॻी पई आहे, मां बि ख़ुशि लॻी पई आहियां, अली अहमद बि ख़ुशि लॻो पियो आहे। इकबाल भाई कीअं आहियो, ख़ुशि आहियो? हाँ बिल्कुलु हिकु जहिड़ियूं आहियूं, नादिया और आप मिलती हो एक दूसरे से, बिल्कुलु हिकु जहिड़ा ई आहियूं, सेम टू सेम। असां हूअं सभु भेनर जॾहिं गॾु बीहंदा आहियूं, सॼी फैमिली त ख़बर पइजी वेंदी आहे त हे अलॻि अलॻि चहिरा आहिनि, न त हूअं सभु अलॻि अलॻि ईंदा आहियूं त पोइ वरी हिकु जहिड़ा ई लॻंदा आहियूं। ओके ओके अल्ताफ़ भाई, आमीन आमीन। तुराब भाई आमीन, अल्लाह से तव्हांखे बि ख़ुशि रखे। एकता जे ॾिहाड़े जूं लख लख वाधायूं वधी, तव्हांखे बि अदा मुबारकूं। एकता जे ॾिहाड़े जूं तव्हां सभिनी खे बि लखे मुबारकूं। अॼु एकता जो ॾींहुं आहे, इन जे करे जोश में, मतिलबु हिकिड़े एके जे ॾींहं जे करे ॾाढी ख़ुशी हुई। ॿाहिरि जॾहिं हाणे विया हुआसीं, मां वई हुयमि सिंध टीवी जे प्रोग्राम लाइव में, त उतां जॾहिं वापसि अचां पई त रस्ते में रैलियूं निकिरनि पियूं, एतिरा सिंधी टोपियूं, सिंधी अजरक, माना हिकु मंज़र अहिड़ो हुयो। सभु एके वारे ॾींहुं एकता सां गॾु, माना सभु हिकु करा नज़र पिया अचनि, कंहिंमें को फ़र्क़ु न पियो नज़र अचे। एॾी ख़ुशी पई थिए, एॾी ख़ुशी पई थिए, बेइंतहा ख़ुशी। ऐं दिलि में खोड़ साथियूं पंहिंजी सिंध धरती जे लाइ दुआऊं पियूं निकिरनि। ऐं मां एतिरी ख़ुशीअ में हुयमि जो मां सोचियो त मां एकता जी मुबारक अॼु लाइव अची ॾींदसि। ऐं मां फर्स्ट टाइम पंहिंजे यूट्यूब चैनल तां लाइव, इन तां वरी यूट्यूब जो त एॾो दिमाग़ में वेहिजी वई आहे ॻाल्हि त यूट्यूब ॾींहुं राति, त फर्स्ट टाइम मां पंहिंजे हिन फेसबुक अकाउंट तां लाइव आई आहियां तव्हां सभिनी सां ॻाल्हाइण, तव्हां सभिनी खे अॼु एकता जे ॾींहं जी मुबारकूं ॾियण लाइ। हा इकबाल भाई भी लिखे तो हा यूट्यूब, हा वाकई यूट्यूब करे 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 दिमाग़ में त यूट्यूब ई वेहिजी वियो आहे। हो जीअं मां पंहिंजे हाणे यूट्यूब चैनल जी हिकिड़ी लिंक में बि इहो चई बि छॾियो, जंहिंमें आलिया बाजी मूंसां गॾु आहे, त मां चयमि ख्वाब में बि मूंखे यूट्यूब जो त इहे ॿ लफ़्ज़ ईंदा आहिनि त मुंहिंजे चैनल खे सब्सक्राइब कयो, मुंहिंजे चैनल खे सब्सक्राइब कयो। त इहो चई इहे ॿ लफ़्ज़ सब्सक्राइब, लाइक, शेयर, कमेंट्स, इहे मुंहिंजे दिमाग़ में इहे वेहिजी विया आहिनि। नजफ़ अली बालादी, तव्हांखे बि लख लख वाधायूं अदा, मौला सलामत रखे, आमीन। अल्ताफ़ भाई वॾी महिरबानी, वॾी महिरबानी।
अल्ताफ़ भाई सां बि काफ़ी सालनि खां पोइ हाणे ॻाल्हि ॿोल थी थिए। अम्मी लाइव प्रोग्राम में ई आहे, सिंध टीवी ते तव्हां ॾिसंदा हूंदव। इकबाल भाई लिखे तो आलिया, नादिया, सादिया, तानिया ऐं क़ुरतुल-ऐन रहिजी वई। आप सब सिंध की हीरोइन हो। ये तव्हांजी दुआऊं आहिनि, ये तव्हांजी नज़रे करम आहे जो तव्हां हीरोइन चओ था। वॾी महिरबानी। तव्हां सभिनी खे बि ईद जो ॾिहाड़ो ई आहे कल्चर जो, त तव्हां सभिनी खे बि मुबारकूं। तव्हांखे बि अजरक जे ॾींहं जी मुबारकूं। हा बिल्कुलु जी बिल्कुलु। तव्हांखे बि अदा जहांगीर सिंधी, तव्हांखे बि ईद जी मुबारकूं। अजरक टोपी डे जी मुबारकूं। ऐं माण्हू घर में वेठो आहे त एतिरी ख़बर नथी पवे, जॾहिं ॿाहिरां थी थो अचे ऐं ॿाहिरि जेको मंज़र आहे न, सभु एकता सां, सभु एके सां, ॿधी सां, हिक ॿिए जेको मतिलबु एॾो प्यारो मंज़र आहे, एतिरो प्यारो थो लॻे जो सभु तव्हांखे पंहिंजी सिंधी लिबास में नज़र ईंदा, सभु हिकु करां। ऐं एॾी दिलि पई भरिजी अचे मुंहिंजी, एॾियूं दुआऊं पियूं निकिरनि असांजी, अलाह साईं असांजी सिंध खे सदाईं आबाद रखे, सदाईं ख़ुशहाल हुजे। छो जो असां हुजूं न हुजूं, असांजी सिंध क़ाइमु रहे। छो जो इंसान त ज़ाहिर मिटीअ जो आहे, हिन दुनिया में अॼु आहे सुभाणे नाहे। पर मां बयानु नथी करे सघां, मां वटि उहे लफ़्ज़ न आहिनि जो मां ॻाल्हायां। अलाह साईं बसि असांजी सिंध धरती खे सदाईं आबाद रखे, असांजो मुल्क पाकिस्तान आबाद हुजे। छो जो असांजो मुल्क आहे त असांजी सिंध आहे, असांजी सिंध आहे त असांजो मुल्क आहे। ऐं मां एतिरो मतिलबु आहे, मां सिर्फ़ु लाइव ई इन जे चकर में ई आहिनि त तव्हां सभिनी खे ॿुधायां त ॿाहिरि जॾहिं सभु हिकु करां असां गॾु बीहूं था न, त एॾी दिलि वॾी थी वञे त असां खोड़ सातरा आहियूं। असां सिंधी वाक़ई असां महिमान नवाज़ा आहियूं, असां मुहबती इंसान आहियूं, असां कंहिं में को फ़र्क़ु न आहियूं रखंदा। ऐं सभु बराबरि आहियूं, सभु बराबरि आहियूं, सभु क़ौमूं बराबरि आहियूं। ऐं असां सां गॾु ॿिया बि असांजा पाड़ेसिरी सिंधी, पठाण, बलोच, मुहाजिर, सभिनी खे तव्हां सभिनी खे हिकिड़े लिबास में था ॾिसो। ॿाहिरि जाॾे बि तव्हां वञो था, सिंधी अजरक टोपी असांजी सुञाणप जेका आहे, त लखनि में पधिरो असांजो सिंधी माण्हू। अलाह साईं हमेशह सिंधियुनि खे आबाद रखे। ऐं बसि इहे 2-4 लफ़्ज़ हुया मूंखे जेके तव्हां सां गॾु पंहिंजी दिलि जी ॻाल्हि शेयर करणी हुई। ऐं अलाह साईं तव्हां सभिनी खे बि ख़ुशि रखंदो। तव्हां बि पंहिंजो टाइम कढी ऐं मूंखे कमेंट्स कया। इल्ताफ़ भाई जी वॾी महिरबानी ऐं इकबाल भाई जी वॾी महिरबानी ऐं तव्हां सभिनी जी बि वॾी महिरबानी जो तव्हां मूंखे कमेंट्स कया। हींअर ई तव्हां रिप्लाई बि ॾिनो। हाकिम अली चन्ना गुड, बिल्कुलु अदा। अलाह साईं तव्हांखे बि गुड रखे, ख़ुशि जो। तव्हां सभिनी जी वॾी महिरबानी। मासी खे मुंहिंजी तरफ़ां सलाम ॾिजो, मक़सूद अहमद मंगी जी। बिल्कुलु बाबा, तव्हांजी तरफ़ां बि अम्मी खे सलाम। वालेकुम अस्सलाम। ऐं इनशाअल्लाह ताला मां कोशिशि कंदमि त मां पंहिंजे यूट्यूब चैनल तां बि लाइव ईंदसि। ऐं इनशाअल्लाह ताला अम्मी सां लाइव तव्हां बि ॻाल्हाईंदो, मां बि ॻाल्हाईंदमि इनशाअल्लाह ताला। अम्मी मुंहिंजो फैमिली सां मां तव्हां सभिनी खे बि मिलाईंदसि इनशाअल्लाह ताला। हाणे मां बसि मोकिलाईंदमि। सदाईं तव्हां ख़ुशि हुजो, आबाद हुजो, असांजी सिंध क़ाइमु दाइमु हुजे। अलाह साईं असांजी सिंध खे हमेशह आबाद रखे, असांजा सिंधी हमेशह आबाद हुजनि। ऐं बसि अल्लाह हाफ़िज़। तव्हां सभिनी जी वॾी महिरबानी। तव्हां पंहिंजो क़ीमती टाइम कढी मूंखे कमेंट्स कया। अल्लाह साईं तव्हां सभिनी खे ख़ुशि रखंदो। अल्लाह हाफ़िज़।